नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॼामशोरो असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी खिलाफ सहाफ़ियुनि जो ॼामशोरो कोटड़ी में एहतजाज। असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी खे हटाइण जो मुतालबो। रिपोर्ट अख्तर अली जे मुताबिक़ पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन ज़िले ॼामशोरो जे सदर तलत महमूद शाह जामी शीदी असद कलोड़ो जे अॻवानी में कोटड़ी में एहतजाज कयो वियो। ॼामशोरो में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ॼामशोरो सदर इरफान गुरफत जी सदारत में इजलास थी गुज़रियो। ॼामशोरो में रिपोर्टर मुर्तज़ा नुहानी सां असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी तरफ़ां हिरासा करण बदतमीज़ी करण खिलाफ एहतजाज कयो वियो। मुतालबो कयो वियो त कमिश्नर हैदराबाद जी अॻवानी में कमेटी ठाहे मामले जी जांच कराई वञे। असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी सरदार अहमद काज़ी खे फौरी बरतरफ़ कयो वञे। ॿी सूरत में ज़िले ॼामशोरो में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। गुंडागर्दी, दादागिरी